दोस्तों, इल्म सां प्यार मुंहिंजो कलम हथियार मुंहिंजो नालो अदनान महार आहे। मां अव्हांखे ग्रामर जा 5 लफ़्ज़ सम्झाए चुको आहियां। अॼु असीं 4 लफ़्ज़ प्रीपोजिशन हरफ जर पढ़ंदासीं। हरफ जर छाखे चइबो आहे? हरफ जर जी लफ़्ज़ी माना छा आहे? हरफ जर जी लफ़्ज़ी माना आहे भर वारो या ज़ीरो ॾींदड़। उहो लफ़्ज़ जेको इस्म या ज़मीर जे पुठियां अचे उन जो लाॻापियो ॿिए लफ़्ज़नि सां ॾेखारे उनखे हरफ जर चइबो आहे। मिसाल तौर वट, ते, जा, जो, जूं, संदो, संदा, संदियूं, में, मंझ, मंझियां, ॾे, ॾांहुं वग़ैरह। उम्मीद करे थी तव्हांखे मुंहिंजो अॼु जो वीडियो पसंदि ईंदो। तव्हां हिनखे लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। महिरबानी।